जी बिल्कुल असां इन वक्त मुजाहिद कॉलोनी वाले इलाइक़े में मौजूद आहियूं जिते जेको आहे मर्दनि ऐं औरतनि जी पोलिंग स्टेशन हिन ई जेको आहे बिल्डिंग में हिकिड़ी बिल्डिंग में आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिते जेको आहे ही पासो जेको जिते असीं बीठा आहियूं ही मर्दनि जी पोलिंग स्टेशन वारो हिन पासे मर्दनि जो पोलिंग बूथ आहे। स्टेशन पोलिंग स्टेशन नंबर 110 ऐं 103 ॿी मंज़िल ते आहे। तव्हां ॾिसी सघो था का ख़ासि रश जेका आहे उहा असांखे नज़र न पई अचे। ईअं ई तव्हांखे कोशिशि कंदासीं त असां औरतनि वारे पासे जेका पोलिंग स्टेशन आहे उहा बि ॾेखारियूं त उते ई छा सिचुएशन आहे। ही पासो जेको आहे हिते ही औरतनि जी पोलिंग स्टेशन वारो पासो आहे। हिते बि असांखे का ख़ासि रश जेका आहे उहा नज़र न पई अचे। अचनि था माण्हू वोट ॾेई वरी जेको आहे सवले तरीक़े सां ई वापसि हलिया वञनि था। टे चार माण्हू जेके आहिनि उहे अची वोट ॾेई हलिया वञनि था। का रश हुजे का वॾी कतार हुजे ॿाहिरि जीअं आम चूंडनि में थींदो आहे ईअं असांखे हिते ॾिसणु न पियो अचे। ही तव्हां ॾिसी सघो था माण्हू अचनि पिया पंहिंजा वोट ॾियण जे लाइ वोट ॾेई वरी वापसि हलिया वञनि पिया। ही जेके माण्हू अचनि था ही पासो जेको आहे औरतनि वारो पासो आहे। हितां लेडीज़ जेके आहिनि उहे अचनि थियूं वोट ॾेई वरी वापसि हलियूं वञनि थियूं। का पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां का वॾी रश या डिघी कतार जेका आहे उहा असांखे नज़र न पई अचे। ईअं ई असांखे मर्दनि वारे पासे बि जेको आहे का ख़ासि एॾी रश जेका आहे उहा नज़र न पई अचे। ही मुजाहिद कॉलोनी वारो इलाइक़ो आहे जिते औरतनि ऐं मर्दनि जी गॾियल जेका आहे उहा पोलिंग स्टेशन आहे। पर असां हिते जॾहिं पहुता आहियूं ॾिठो आहे त स्मूथली तरीक़े सां हिते वोटिंग जो अमल जेको आहे उहो जारी आहे। ख़ासि जेका रश हुजणु घुरिजे उहा नज़र न पई अचे। जी।